वतायो फ़क़ीर ऐं चोर। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। हूँ आहियां आज़ाद मुख़्तियार जरवार। साथियो, वताये फ़क़ीर जो अॼु जो किस्सो इंतहाई खिलाईंदड़, मज़ेदार ऐं सभ खां मौज़पूर्ण आहे। सो वीडियो मुकमल ज़रूरु ॾिसिजो। ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते नया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। साईं वताये जा केतिरा ई किस्सा हिंद तोड़े सिंध में मशहूरु आहिनि। ही किस्सो बि ॿुधण वटां अथव। साईं हिकु लंघा वताये जे ॻोठ में कंहिं शख़्स जी चोरी थी वई। साईं ॻोठनि में चोरी थींदी आहे त पोइ तव्हांखे ख़बर ई हूंदी त माण्हू अची गॾु थींदा आहिनि ऐं पेरा खणणु लॻंदा आहिनि ऐं चोरनि खे ॻोल्हण जे पोयां लॻी वेंदा आहिनि। पहिरीं बि घुराया वेंदा आहिनि ऐं हाणे जदीद दौर में कुता बि घुराया वेंदा आहिनि। सो उन ई ॻोठ में, वताये जे ॻोठ में चोरी थी वई। माण्हू चोर खे ॻोल्हण लाइ पहिरीं खे वठी आया ऐं चोर जा पेरा खणणु लॻा। वतायो फ़क़ीर साईं माण्हुनि खां अलॻि हिकिड़े पासे रवानो थी वियो। चोर जा पेरा खणंदे पहिरीं ऐं ॿिया माण्हू ॿिए तरफ़ रवानो थी विया ऐं वतायो फ़क़ीर वञी सिधो मुक़ाम में वेही रहियो। साईं घुमंदे फिरंदे माण्हू बि के एकड़ ॿेकड़ माण्हू उतां अची मटिया। किन माण्हू पुछियसि, फ़क़ीर हिते छा वेठो करीं? ॻोठ में चोरी थी वई आहे। वताये फ़क़ीर चयो, चोरनि जे अॻु अची वरितो अथमि। नेठि त घुमी सुम्ही फिरी सिरी ईंदा त क़ब्रिस्तान में न, आख़िर ठिकाणो इहो ई अथनि। भॼी भला केॾांहुं भॼंदा। सभु माण्हू त रवाना थी विया, पर ख़ुदा जी कुदरत सां, ख़ुदा जी अहिड़ी कुदरत जो उहे चोर जेके हुआ उहे बि उन क़ब्रिस्तान में किथे ॿूड़नि में लिका वेठा हुआ। वताये फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधी हुननि चयो त चोरी कंदे शायदि वतायो पाण खे ॾिसी वियो आहे। सो चोरी वताये खे मोटाए ॾियूं। शायदि वताये खे असांजे हथ अचण ऐं लिकण जी सभु ख़बर आहे। सो खेसि आस्ते आस्ते सॾे चयऊं, फ़क़ीर माठ मीठ में इहा चोरी ॿेली सुई सॻे सूधी असां खां वठी हथु कर, पर कंहिंखे बि असांजी कल न ॾिजां ऐं असांजे बारे में कंहिंखां न ॿुधाइजां। पोइ साईं वतायो चोरी जो सामान वठी ॿाहिरि बीठल हमराहनि खे सॾु कयो ऐं चयो, ए बाबा, चोर बि लधा ऐं चोरी बि मिली, हाणे पंहिंजो माल खणो। चोरनि जो ईअं पेर खणिबो आहे ऐं अॻु वठिबो आहे। साईं उमेदु आहे वताये जो हीउ किस्सो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। त वताये फ़क़ीर जो मक़सदु इहो हो त चोरियूं करे, धाड़ा हणी, फुरूं करे माण्हू नेठि अची क़बर बेड़ा थींदा केॾांहुं वेंदा। सो उमेदु आहे वताये जो हीउ किस्सो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। ऐं वधीक हिन क़िस्म जो किस्सा कहाणी ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।